नाज़रीन सिंध जियां सॼी दुनिया में 8 जनवरी ते तालीम जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, अहिड़े नमूने कराची में बि तालीमी ॾिहाड़ो मल्हाइण लाइ बहार फाउंडेशन ऐं गौयरा पारां सरकारी स्कूलनि में तालीम खे बहितर करण ऐं बंदि पियल स्कूलनि खे खोलाइण लाइ जमाली पुल सुपर हाईवे खां सिंध आबाद ताईं तालीमी जागीरदार रैली कढी वई। उन हवाले सां वधीक ॾिसूं था धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल अली मेमण जी हिन रिपोर्ट में। 8 जनवरी दुनिया लेवल ते जो तालीमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। अॼु बहार फाउंडेशन ऐं गिरेवा जे सहकार सां तालीमी जागरता रैली कढी वई आहे। अचो त उन्हनि को अॻवाननि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। तालीमी जागरता कई आहे। जेके गवर्नमेंट स्कूल तमामु काफ़ी अरसे खां बंदि पिया आहिनि, उन्हनि जे खुलण जे लाइ ऐं जेका प्राइवेट एजुकेशन जेका माफ़िया वेठी आहे उन्हनि खे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे निजात ॾियण खां असां गवर्नमेंट खां इहा अपील कयूं था बार बार जेके बि सरकारी स्कूल बंदि आहिनि फिल फॉर खोलिया वञनि ऐं ग़रीब मिस्किन ऐं धरती जे माण्हुनि खे तालीम ॾिनी। तालीम हिकु शौर जी निशानी आहे। गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदसि त गवर्नमेंट जा स्कूल हर महले में हर ॻोठ में खोलिया वञनि, एसएनी ॾिनी वञे त असांजा बचड़ा पढ़नि ऐं असां में कोई शौर अचे, का इंसानियत जी जागरता थिए। ऐं हुकूमत खां घुर था कयूं त जेकी जाइज़ सही जेके सहूलियतूं आहिनि स्कूलनि में ऐं उहे ॾिनी वञनि ऐं उस्तादनि जा मसइला हल कया वञनि। सवनि जे हज़ारनि जी तादाद में जेका आबादी आहे उन आबादीअ खे को स्कूल कोन्हे को, पर इंसान तालीम खां सवाइ कुझु न आहे, जंहिंजे करे असां चाहियूं था त हिते हिननि ॿारनि खे स्कूल मिले ऐं हिते रैली कढण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त हितां जे ॿारनि खे हिते स्कूल ॾिनो वञे। मुतालबात असांजा इहे आहिनि त जेके बि स्कूल आहिनि पहिरां जेके बंदि पिया आहिनि जिन जूं शिकायतूं आहिनि उन्हनि खे खोलायो वञे ऐं उन्हनि जी चेक थियणु खपे त उते पढ़ाई थिए थी या कोन थी थिए ऐं कहिड़े नमूने ते बि असांजी जेसि ताईं की ज़िंदगी आहे असां सिंधी बचण ख़ातिर तालीम ख़ातिर जदोजहद जारी रखंदासीं। कैमरामैन अब्दुल हकीम सां गॾु अब्दुल अली मेमण, धरती टीवी न्यूज़, कराची।